सिंध में सेनेट जी चूंडुनि लाइ पीपल्स पार्टी जे उम्मीदवार नामज़दगी फार्म जमा कराए छॾिया। सेनेट जी जनरल सीटुनि लाइ सरफराज़ राजड़, काज़िम शाह, अशरफ जतोई, मसरूर अहसन, नदीम भुट्टो ऐं दोस्त अली जैसर नामज़दगी फार्म जमा कराया। टेक्नोक्रेट्स जी सीटुनि लाइ बैरिस्टर ज़मीर घुमरो ऐं सरमद अली फार्म जमा कराया। औरतुनि जी सीटुनि लाइ कुरतुलैन ऐं रुबीना काइमखानी नामज़दगी फार्म जमा कराया। अक़लियतुनि जी सीट लाइ पोंजोमल नामज़दगी कागज़ जमा कराया। सेनेट चूंडुनि लाइ पीपल्स पार्टी जे उम्मीदवार सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह सां गॾु इलेक्शन कमीशन जे ऑफिस पहुता। वॾे वज़ीर जी मौजूदगीअ में उम्मीदवारनि नामज़दगी कागज़ जमा कराया। MQM जे अॻुवाणनि नजीब हारून अबूबकर, रऊफ़ सिद्दीकी ऐं ॿियनि बि नामज़दगी कागज़ जमा कराए छॾिया। फैसल वाडवा बि इलेक्शन कमीशन सिंध जे ऑफिस में नामज़दगी कागज़ जमा कराया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।